एक सुठी ओताक ठाहियां जे मुंहिंजे 5 किताब रखियल हुजनि, 5 दोस्त अचनि, वियूं, रियाण करियूं, कचहरी करियूं ऐं उन खां पुठियां मूं माशाल्लाह इहो नंढड़ी ओताक ठाही आहे। सिंध जी सकाफ़त दुनिया जे कल्चर खां बिल्कुलु मुनफ़रद ऐं सुनाक रही आहे। माज़ीअ में जॾहिं दुनिया अञा डिजिटल दौर में गुम न थी हुई, नई माण्हुनि जूं ज़िंदगियूं सोशल मीडिया जे खूह भेड़ियूं थियूं हुयूं, तॾहिं ओताकूं न फ़क़ति सकाफ़त जो मर्कज़ हूंदियूं हुयूं पर ओड़े पाड़े जी परूर पिणु ॾींदियूं। कचेरी ते ईंदड़ माण्हुनि वटां हिक ॿिए जा हाल औरबा हुआ, कंहिं ज़रूरतमंद जी हाजत मालूम थींदी हुई, हिक ॿिए जे मसइलनि जा हल ॻोल्हबा हुआ, रंजिशूं ख़त्म कबियूं हुयूं। वरी जी सियारो थींदो हुयो त ॼण ओताकनि ते मेला मची पवंदा हुआ, मच ॿारे गुजारतनि जूं गंढियूं खोलबियूं हुयूं, बीननि ते रूह रक़्स कंदा। लोक अदब जे इश्किया किस्सनि सां पंहिंजा प्यार भेटबा हुआ, पर पोइ नौजवान शाइर कादिर बुखारी जे बकौल अहिड़ो वरियो वाओ वणाओ छोॾो छोॾे भेड़ो नाहे। ख़बर नाहे छो अहिड़ो हसीन दौर माज़ीअ जो किस्सो बणिजी वियो, पर अञा बि रुञ मां रड़ अचे पई। किथे किथे क्लासिकल दौर जा अक्स पसी सघजनि था। सिंध में अञा बि राज शेख बचल जे मोहम्मद हसन कलमती जहिड़ा मांझी मुड़स रहनि था, जिन जो पंहिंजी सकाफ़त जी मर्कज़ ओताक सां इश्क आहे। हाजी हनीफ कलमती इहो तमामु तारीख़ी ऐं पुराणो ॻोठु आहे ऐं हिते ओताकनि जो कल्चर अबरी सबर पर शुरू खां वठी रहियो आहे। पर जॾहिं असां उथण वेहण थिया त मुंहिंजी दिलि में इहा ई हसरत पैदा थी त हिकु सुठी ओताक ठाहियां जंहिं मुंहिंजे 5 किताब रखियल हुजनि, 5 दोस्त अचनि, वियूं, रियाण करियूं, कचहरी करियूं ऐं उन खां पुठियां मूं माशाल्लाह इहो नंढड़ी ओताक ठाही आहे ऐं किताबनि जो सिस्टम उहो बि हिते रखियो आहे। 5 दोस्त अचनि था ऐं इहा ई मुंहिंजी हसरत हुई जेका मालिक साईं पूरी कई आहे। मोहम्मद हसन कलमती जे उन इश्क जे अंदाज़ ते इलाइक़े वासी बि खेसि क़द्र जी निगाह सां ॾिसनि। मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, उन ई जे वेड़े पाणी ईंदो पातशाह। अल्हम्दुलिल्लाह, अॼु असां उन मोहबती मेड़े में मौजूदु आहियूं। हीउ ॻोठ राज शेख बचल तमामु क़दीमी ॻोठ, जेको तलके जाती जो ॻोठ राज शेख बचल, जंहिंमें असांजे कलमती ब्रादर्स जा दोस्त हिते मौजूदु आहिनि। हिननि जी महिमान नवाज़ी जो तसलसुल आहे, हिकिड़ो वॾो तसलसुल आहे कि हाजी रब नवाज़ कलमती खां वठी हाजी करीम बख्श कलमती खां वठी हाजी हनीफ कलमती खां वठी अदा मोहम्मद हसन कलमती ताईं इहो तसलसुल जेको क़ाइमु थींदो पियो अचे कचहरियुनि जो, मोहबतनि जो। अल्हम्दुलिल्लाह, अॼु असां सभई दोस्त ॻोठ वारा नंढा वॾा सभई इन मोहबती मेड़ में मौजूदु आहियूं। जूंझार टीवी जे दोस्तनि जी महिरबानी आहे जेको हिते पहुता आहिनि रिकॉर्डिंग करण लाइ। त साईं, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। असांजी सिंध जी सकाफ़त कचहरियूं जेके तक़रीबन सिंध मां ख़तमु थींदी पियूं वञनि, पर उन्हनि दोस्तनि खे जस आहे हिते कई अहिड़ा माग मकान आहिनि जिन जूं कचहरियूं ऐं महिमान नवाज़ियूं मशहूरु आहिनि, जिन में ॻोठ राज शेख बचल, हाजी हनीफ कलमती, कलमती ब्रादर्स जा रईस धणी परतो कलमती खे बि आउं न विसारियां, हिन ॻोठ जो ई रहवासी आहे। त ॿिया बि कई ॻोठ आहिनि असांजे तलके जाती हिन लाड़ ख़िते में जेके अॼु बि इहे कचहरियूं क़ाइमु करे अचनि। अल्हम्दुलिल्लाह, इहे कचहरियूं क़ाइमु ऐं दाइमु रहंदियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मर्दन पुछियो मर्दन खां त मर्दन कहिड़ा पार, बीणा मथनि बार त बाहूं ॾियनि ॿुॾनि खे। ही पसमंदा इलाइक़ो आहे राज शेख बचल, जिथे तक़रीबन सॼी बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल ही ॻोठ आहे, जिथे अॼुकल्ह ही सोशल मीडिया जो दौर आहे। हर हिकु माण्हू पंहिंजे खफ़नि में लॻो पियो आहे। उतां कल्चर सफ़ा हितां पंहिंजे असांजे खिते मां मोकिलायो वियो आहे। उन हूंदे बि भाउ मोहम्मद हसन कलमती ही हिते हिन हिकिड़े पसमंदा इलाइक़े में राज शेख बचल में जेको सो मोहबत जा मेला मचाए करे वेठो आहे, ऐं खेसि जस ॾियां थो। यकीनन असांखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे ऐं असांखे यकीन ई नथो अचे त
अहिड़नि जिते तमामु वॾी गुरबत हुजे, माण्हू पंहिंजे बचनि जे पेट गुज़र लाइ जेको आहे सो परेशान हुजनि, ऐं हेॾी वॾी जेकी महांगाई जे दौर में ऐं काफ़ी मुश्किलातुनि खे जिते माण्हू मुंहुं ॾेई रहिया आहिनि, ऐं उते असां अदा मोहम्मद हसन कलमती जे ओताक ते जेको ही सिंधी जेका असांजी हिकु सकाफ़त सम्झूं ऐं पुराणे दौर जी जेका ही रस्म क़ाइमु ऐं दाइमु रखे वेठा अचनि, आउं सम्झां थो त अदा मोहम्मद हसन कलमती ऐं उनजा जेके ॻोठ वारा आहिनि, हे जेका पोड़ा, हे जवान, हिन लाइ मासूम बच्चा जेके हेॾो वॾो मजमू करे वेठा आहिनि, आउं हुननि खे जस थो ॾियां। महिरबानी, सभ खां पहिरीं महिरबानी झुंझार वारनि दोस्तनि जी जेके हिते असांजे ॻोठ कई आया। ॻाल्हि हले पई ओताकी कल्चर जी। सिंध हमेशह महिमान नवाज़ रही आहे, उन्हनि जी महिमान नवाज़ी ॾियां ॾींहुं मशहूरु आहे। असांजे लाड़ पट में असांजो ही क़दीमी ॻोठ राजशेख बचल, हाजी अनीब कलमती, ही महिमान नवाज़ी जेको दस्तरखां आहे इहो वॾनि खां हलंदो पियो अचे। पर हिन मौजूदा नफ़्सा नफ़्सी जे दौर में जिते माण्हू मोबाइल जे यारनगनि में सोड़ा थी चुका आहिनि, उते मोहम्मद हसन कलमती जसल हणे जंहिं हिन जदीद दौर में हिकु उन उता खे नओं रंग ॾेई महिमान नवाज़ी खे वधीक जेको ख़ूबसूरत अंदाज़ में पेश कयो आहे। हीअ महिमान नवाज़ी जेकी आहे इहो किथे थोरो न आहे, अहसान आहे, हीअ असांजे फ़र्ज़ में शामिलु आहे, हीअ असांजी फितरत में शामिलु आहे। मोहम्मद हसन कलमती जे ख़ूबसूरती सां ओताक तइमीर कराई आहे, तंहिं ख़ूबसूरती सां उते महफ़िलूं बि मचायो वेठो आहे। संदसि ओताक ते शाह जे कलाम जी गूंज बि ॿुधिजे थी। आऊं जे ॼाणा साण न नींदा, आऊं जे ॼाणा साण न नींदा, छो पई सेज विछायां, आऊं जे ॼाणा मुंहिं सां हलो मेड़ थी, मुंहिं सां हलो मेड़ थी, पुनहल खे परचायां, आऊं जे ॼाणा, आऊं जे ॼाणा साण न नींदा, छो पई सेज विछायां, आऊं जे ॼाणा पाए पांध गिचिया गल कपड़ो, पाए पांध गिचिया गल कपड़ो, बदियूं सब बख्शायां, आऊं जे ॼाणा, आऊं जे ॼाणा साण न नींदा,
छो पीसे जब छाया आऊं जे जाना अदियूं शाह लतीफ़ चए मुर्शिद घोट लतीफ़ चए आस उमेद न लाया आऊं जे जाना आऊं जे जाना साण न नींदा छो पीसे जब छाया आऊं जे जाना। मोहम्मद हसन कलमती जी औताक ते जेको बि महिमान लड़ी अचे थो तंहिंजो हू वॾे प्यार सां इस्तक़बाल बि करे थो। भाउ असुल ॻाल्हि इहा त आउं जॾहिं बि शहर वेंदो आहियां त शहर मुंहिंजा जॾहिं वापसी कमकार लाइ सामान वठी ॾिसंदो आहियां खीसे में त मुंहिंजे खीसे में जेकॾहिं 100 रुपया बतल हूंदो आहे न त उन मां आउं का ॿी शइ कोन वठंदो पर हिकिड़ी अजरक वठी खणी ईंदो आहियां ऐं उहा अजरक अची पंहिंजी औताक में रखी छॾींदो आहियां। जॾहिं बि को दोस्त ईंदो आहे न त उनखे चांहि जे कोप सां गॾु उहा अजरक ऐं ॻिची में पाईंदो आहियां त मूंखे बि ख़ुशी थींदी आहे, यकीन सां हुनखे बि ख़ुशी थींदी हूंदी। ओहो राणू हथ ॾेयो हलियो वियो मोइब करे माण्हू पोइ सोढो हो सियाणू वरी कॾहिं न आयो काक ते। हा हिन जी मुराद इहा। मोहम्मद हसन कलमती जी औताक में मक़ामी माण्हू बि पंहिंजा सुर कुझु हिन तरह छेड़ीनि था। ये आदमी बन आया वे अला ये आदमी बन आया वे अंत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया वे रंगी रंग बनाया वे आबल काबल बई पुट आदम दा है आदम कहंदा न जाया वे आदम कनो असी अगे हुआसी आदम कहंदा न जाया वे अला ये आदमी बन आया वे ऐन द बुरका मीम की चादर ऐन द बुरका मीम की चादर से घट मुख विच पाया वे अनत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया वे रंगी रंग बनाया वे बाजी पकड़ी आन बाजीगर बाजी पकड़ी पुतला जोड़ बनाया वे पुतला जोड़ बनाया वे गली गली विच दोल वजागर गली गली विच दोल वजागर नाचू इश्क नचाया वे नाचू इश्क नचाया वे परणी है न कहंदा जाया है न कहंदा जणाया वे अल्लाह इहो नाम पाण झुलाया वे अनत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया वे रंगी रंग बनाया वे अली रज़ा है नाम हमारा अली रज़ा है नाम हमारा भूला नाम धराया वे अनत बहर दी खबर न काई रंगी रंग बनाया वे आ राज शेख बचियल जो इलाइक़ो वॾी इंसानी आबादी रखंदड़ आहे पर हिते बि उहे सभु मसइला आहिनि जेके लाड़ जे हर ॻोठ में आहिनि। इलाइक़े में सभ खां अहम मसइलो आहे रोडनि जो। रोडनि जी हालत असांजी तमामु ख़राबु आहे ऐं हिते असांजे ॻोठ में BHU आहे तमामु बहितरीनु हले थो, डॉक्टर अचनि था पर उन्हनि खे अचण में बि तकलीफ़ थिए थी, कोई पेशेंट खे बि अचण में तकलीफ़ थींदी। असां तव्हां आया हूंदा ॾिठा न जाती खां अलाए कीअं हिते पहुता हूंदा, ठीकु आहे, न त हितां खां जाती असांखे 14 किलोमीटर आहे पर तव्हां 30 किलोमीटर पंधु करायो न सो बि तकलीफ़ वारो। जेकॾहिं तव्हां चूहड़ खे ॾिसंदा चूहड़ असांखे 14 किलोमीटर पंधु आहे, ठीकु आहे, पर उन में बि तव्हांखे घटि में घटि 1.5 खां 2 कलाक चूहड़ पे अचण में लॻंदो। जेकॾहिं तव्हां सिजावल ॾिसंदा त 27 किलोमीटर आहे पर रोडनि जी अहिड़ी हालत आहे जो माण्हू चए थो त पंधु वञे भई कंहिं गाॾी में न वञे। त असां सभ खां वधीक इहो ई थो चवंदा रोड जेकॾहिं सही आहिनि त पोइ माण्हू किथे पहुची सघे थो। बाक़ी लाइट आहे इहो त सॼे जान में बसि जहिड़ो आहे तहिड़ी कोन्हे। ऐं तइलीम आहे, ठीकु आहे, ऐं स्कूल समूरा बंदि आहे। तव्हां ॾिसो त सरकारी स्कूल बंदि लॻो पियो आहे। पासे में सेफ फार्म जो स्कूल आहे, सिविल सेफ फार्म जी त टीम आई हुई, पोइ वरी हिते जी वेठा मूं ॿुधायो तव्हांजे स्कूल खे खुले 7 साल थिया आहिनि पर तव्हांजे कंहिं शागिर्द खे ABC बि सिधी तरह कोन थी अचे। चओ असीं छा कयूं, असांखे टीचर नथा मिलनि। मुंहिंजो पर तव्हां हेॾी सॼी बजट हुन ते ख़र्च पिया करे हुननि जो फ़ाइदो कहिड़ो। तव्हां 2 सुठा उस्ताद रखो
ऐं असांजो तइलीम आहे, तइलीम खे मुकमल क्लोज़ कयो वियो आहे। जेके बि सरकारी स्कूल उहे बंदि, प्राइवेट स्कूल जेके उन्हनि में त को अमीर जो ॿारु पढ़ी सघे थो, भई ग़रीब जो त नथो पढ़ी सघे। इहो ई असांजो पैगाम, त कुझु तइलीम जे लाइ सोचो सभु। साईं असांखे ई मेड़ा का करणु खपे। जीअं अॼु तव्हां ही प्रोग्राम शुरू कयो आहे जूंझार टीवी जे हिसाब सां, हिते तव्हां आया, हिते असांजे सॼे ॻोठ वारा गॾु थिया। हाणे मूंखे उमेदु आहे त हिन मुंहिंजी कावश ऐं कोशिशि खे ॾिसी कंहिं ॿिए खे बि इहा ख़ुशी जाॻंदी, उहो बि हिकिड़ो मोहबती मेड़ाको कुटाईंदो, उहो मोहबती जुगड़ी ठाहींदो, पंहिंजे हाल सारो उन में पंहिंजे दोस्त विहारींदो। ऐं इहो तव्हां जस लो, तव्हां जूं कावशूं कोशिशूं सारा जोगियूं आहिनि। असां तव्हांखे सलाम पेश था करियूं। कती न को चेट असांजो, कती न को चेट असांजो, बुखियो आहे पेट असांजो। चंद पैसनि ते विकिजी वियो, सतार कलमती बेट असांजो। ओथर जी वारीअ रोई ॾिनो, धरती उञारीअ रोई ॾिनो। ओ थर जी वारीअ रोई ॾिनो, धरती उञारीअ रोई ॾिनो। वॾेरो खणी वियो अन समूरो, वॾेरो खणी वियो अन समूरो। गरीब हारीअ रोई ॾिनो, ओ गरीब हारीअ रोई ॾिनो, धरती उञारीअ रोई ॾिनो। ओ थर जी वारीअ रोई ॾिनो, धरती उञारीअ रोई ॾिनो। पीअ जॾे सां लाऊं लहंदे, ओ पीअ जॾे सां लाऊं लहंदे, कंहिं त कुंवारीअ रोई ॾिनो। ओ कंहिं त कुंवारीअ रोई ॾिनो, धरती उञारीअ रोई ॾिनो, धरती उञारीअ रोई ॾिनो। ओथर जी वारीअ रोई ॾिनो, धरती उञारीअ रोई ॾिनो। पैसनि ते जा हुआ विकाणी, पैसनि ते जा हुआ विकाणी, मासूम नारीअ रोई ॾिनो। ओ मासूम नारीअ रोई ॾिनो, धरती उञारीअ रोई ॾिनो, धरती उञारीअ रोई ॾिनो। ओथर जी वारीअ रोई ॾिनो, धरती उञारीअ रोई ॾिनो। लिकाए न सघी तो दर्द सतार, ओ लिकाए न सघी तो दर्द कलमती, मुर्क उधारीअ रोई ॾिनो। ओ मुर्क उधारीअ रोई ॾिनो, धरती उञारीअ रोई ॾिनो, धरती उञारीअ रोई ॾिनो। ओथर जी वारीअ रोई ॾिनो, धरती उञारीअ रोई ॾिनो।
बसि सिंध वासियुनि लाइ मुंहिंजो सिर्फ़ु इहो ई पैगाम आहे त सहप सब्र ऐं मुहबत इन में सभु कुझु आहे। पाण खे हेठि कजे, जेकॾहिं पाण खे मथे कबो त पोइ लाज़मी किसो कोन हलंदो। इहो ई आहे त सब्र कजे, सहप कजे, मुहबत, इहो ई असांजो पैगाम आहे। साखी जंहिंजो आहे सिंधु जाती जूंझारनि जी जू।